नाज़रीन, मीरपुर मुअत्तलिब में स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम बणियल आहे, जंहिं सबबि शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे लतीफ़ मसीह। जी लतीफ़। जी बिल्कुल, हिन वक्त असी गोठ जमशेर बोज़दार में मौजूद आहियूं, जिथे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जमशेर बोज़दार हर बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। बिल्डिंग आहे पर उहा ज़बूर हाल बणियल आहे। पर इन सिमायत ज़िले घोट के अंदर सवे अहिड़ी बिल्डिंगूं आहिनि जेके डैमेज थियल आहिनि, किथे सहूलतूं न आहिनि, किथे बाउंड्रीज़ न आहे, किथे फर्नीचर न आहे। पर उन सां गॾोगॾु हीउ जेको स्कूल आहे जमशेर बोज़दार स्कूल आहे, जिथे 100 खां मथे ॿारनि जी इनरोलमेंट आहे, जेके खुलियल आसमान हेठि केतिरनि ई सालनि खां वठी तालीम पिया रहिया आहिनि। अचो तिन हवाले सां हितां जे ॻोठाणनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं, हिते जेके टीचर्स तालीम ॾियनि था पिया उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं। एजुकेशन असांजी डिस्ट्रिक्ट DO ऑफिस ताईं पहुतल हूंदी, हाई लेवल ताईं पहुतल हूंदी त काफ़ी अर्से खां वठी, लेकिन उन ते अमल कोन थो थिए। ऐं स्कूल बि असांजी तक़रीबन तारीख़ी पुराणी स्कूल आहे, तक़रीबन 1985 जी स्कूल जी मंज़ूरी थियल आहे। त हिकु चकर इहा बिल्डिंग मिली आहे, लेकिन हाणे बिल्डिंग तव्हां पाण साम्हूं ॾिसी रहिया आहियो, जंहिंमें को तालीम जो निज़ाम कोन्हे। स्कूल में मां हिते 4 साल ॿार मुफ़्त पढ़ाया आहिनि, पर हितां जो जेको आहे निज़ाम गवर्नमेंट जो सही न आहे। बिल्डिंग पुराणी थी वई आहे, ॿार जेके आहिनि उहे खुलियल आसमान जे हेठां वेठा आहिनि, ऐं कंहिं बि नुमाइंदे या वग़ैरह कंहिंखे बि एतिरो ई कोन्हे जो इन बिल्डिंग खे असां वरी नए सिर तामीर करायूं हुन जो, पर असांजे मदद लाइ कोई बि तयारु न आहे इन वक़्तु। हाँ, तक़रीबन 10 साल खां वठी जेके ॿार असां खुलियल आसमान सर्दी ऐं गर्मीअ जे इहा बाक़ाइदा रेगुलर तइलीम हल रही आहे। ऐं असां इहे फार्म बि पूरे कईंदासीं ऐं तक़रीबन बार इहे शिकायत एप्लीकेशन ॾींदा आहियूं ऐं ज़बून हाली बाबति शिकायत कंदा आहियूं। ऐं आसर साहबान असांजी बिल्डिंग में जॾहिं असां तइलीम ॾेई रहिया हुआसीं त उन्हनि असांखे सख़्तु मना कई, बाबा इहे चापड़ किरी विया आहिनि, तव्हां बि ज़ख़्मी थींदव ऐं पंहिंजो शागिर्द बि ज़ख़्मी थींदा, बराए महिरबानी करे तव्हां हाणे पधर ते वेहो। तंहिं करे असां हिकिड़ो बबुर जो वणु आहे, उते वेही करे सर्दी ऐं गर्मी बर्दाश्त करे उन में जंहिंमें असांखे बि माना तकलीफ़ थिए थी ऐं ॿारनि खे बि तकलीफ़ थिए थी। असांखे त ड्यूटी ॾियणी आहे गवर्नमेंट जी ऐं तइलीम बि ॾियणी आहे, ऐं तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त असां बाक़ाइदे लेसन बि ॾेई रहिया आहियूं, तइलीम बि ॾेई रहिया आहियूं। जी अवी वीचार ॿुधा ॻोठाणनि जा, टीचर्स जा, ही उहे ॿार आहिनि, उहे शागिर्द आहिनि जेके खुलियल छत खुलियल आसमान हेठि वण हेठां तालीम पिया रहिया आहिनि। ऐं उस्ताद मूजिबि गुज़िरियल 10 सालनि खां वठी असीं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहियूं ऐं उन सां ॻोठाणनि चवण आहे त असां कई चकर ऑफिसरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि ॾे विया आहियूं, पर को बि ॿुधण वारो न आहे। उन सां गॾोगॾु सिंध सरकार खे नोटिस वठणु घुरिजे। विलेज जमशेर बोज़दार जेको स्कूल आहे, हिन सिमायत ज़िले घोटकी जा सवे अहिड़ा स्कूल आहिनि जेके बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहिनि। उतां जेके ॿार आहिनि खुलियल आसमान हेठि तालीम पिया रहिया आहिनि। जी।